मुझे हुसैन जा सब साथी शहीद थी व्या। अकेलो वनी बचो सभई भावरा बचड़ा ऐं वफादार साथी कुर्बान थी व्यसे। ओ पान जॾहिं अकेले सिर निकतो मां इतां पंहिंजे मुर्शिद कंबर वारे साईं जो बयान अॼु तव्हांखे ताज़ो करे थो ॿुधायां। जेको पान बयान फरमाईंदा जॾहिं मुंहिंजो मौला हुसैन हीअं खेमन मां आरियाणन का मोकिलाए निकतो ॾिठई त हिकिड़ो अजनबी शख्स उठ ते सुवारा उठ खे तकड़ो तकड़ो डोड़ाईंदो हुसैन ॾे पे आयो। हीअं हुसैन जे आॾो उठ तां लही अर्ज़ कयईं त मां मदीने मां आयो आहियां हुसैन सां मिलणो आहे। बाबा कहिड़े हुसैन सां मिलंदे? चयईं सॼे को नबियन जे सरदार जे कुलनि जो सुवार हुसैन फातिमा जे अखियुनि जो ठार हुसैन जेको मदीने जे महदार जे दिल जो चैन हुसैन ऐं सुगरा जो बाबो आहे मां उन सां मिलण आयो आहियां। हुसैन चयो सबा उहो त हुसैन परदेसी मुसाफ़िर मां बीठो आहियां कम हुजई त ॿुधाए। अर्ज़ कई त क़िबला मदीने मां अचां पियो। ओ जॾहिं मदीने जे हीअं सैयदनि जे हवेलिन मां ॿाहिरां गुज़र में नंढड़ी न्याणी हुई जेका दर जी चौट ते वेठी हुई। आॾो गुज़रियो माज़ चवे पई अब्बा हुसैन अब्बा हुसैन ओ मुंहिंजा बाबा हुसैन एॾा ॾींहं त न लाइ फ़कीर बाबा साईं जन इहे मसाइब ॿुधाईंदा त साईं मां उन न्याणी जे आॾो गुज़र में अब्बा अब्बा पई करे केड़ी महिल भाव अकबर के पई याद करे केड़ी महिल असगर के पई याद करे। हीअं आॾो वञी चयो मांसि त न्याणी न रो छो थी रोए? चयईं अब्बा कीअं न रोआं पंजो महीनो गुज़रो थो वञे हवेलियूं खाली लॻियूं पयूं हने न असगर साणा न अकबर साणा न मुंहिंजो बाबा मूंसां साणा हे हवेलियुनि खे ताला लॻा पिया। मां नंढड़ी न्याणी पंहिंजे नानी अम्मा में सलमा सां वक़्तु गुज़ारींदी आहियां। ओ अब्बा मूंखे अबे जो हेॾो इंतज़ार हूंदो आहे हवा जे ज़ोर ते दर खड़कंदा चवंदी आहियां नानी अम्मा मुंहिंजो बाबो अची वियो। फ़कीरो ओठी तो जवेद क़िबला वेठी न्याणी रोए पई चयो मांस मां तू हुसैन जी न्याणी आहो अब्बा मां वञाए तो करबला खां थींदो वेंदो मां को न्यापो हुजई ॾे त वञी तुंहिंजे बाबा खे पहुचाया। ईअं चयो मांस न्याणीअ चयो बाबा बीहो घड़ी सवा मां अंदरा अचां थी। साईं न्याणी हवेलियुनि में अंदर वई ये नंढड़ी गंढड़ी खड़ी अचे मूंखे ॾिनई ख़बर न आहे त हिन में अलाए छा
अकबर जे लाइ मोड़ ठहियल हुसैन ये पिराण के चुमी ॾई चयईं दादा तुझी मेहरबानी पर जंहिंजे लाइ सुगरा पिराण सिबी मोकिलियो वो 6 महीननि जो सिगर है शहीद लॻो पियो थी जंहिंजे लाइ मोड़ पई ठाहे उन सुगरा के वञी चइजांइ तुंहिंजो दिल भर भाउ अकबर बि शहीद थी वियो थी। ए सब कुटुब कौल कुठो पियो थी इन जे लाइ आशिक चयो आहे जन जा सुगरावे थी मोड़ वटे तन जा सैयद बीठो लोढ़ लटे ओ जन जा सुगरावे थी मोड़ वटे तन जा सैयद बीठो लोढ़ लटे वयो झोली मां झट बाज़ू झटे वो वयो झोली मां झट बाज़ू झटे जोड़ो जानब खां बिने पखड़न जो दावयो आप वही ओ मुझे अखड़न जोला वयो आप वही मुझे अखड़न जो ॿुधी हाल हुसैन जे बचड़न जो साईं वयो आप वही हुसैन अलैहिस्सलाम उन कासिद खे दुआ ॾिनी पाण अल्लाह जी राह में कुर्बानी ॾिनई ओ जड़ी मल ही महल थिया करबला में सब सैयद सुम्या पिया ज़हरा जे बाग जे गुल ज़हरा जे बाग जा गुल पती पती थी विखरी विया हवा करबला जी घुले पई हुसैन 5 महीननि जो जागल हो पर आरामिया हुसैन कहिड़ो आराम अची वियो सिर धारा धड़ धारा पोइ बि मुंहिंजो हुसैन आराम में ज़ालिम आया मुंहिंजे हुसैन जो पिराण पाक लाहे खणी विया तलवार खणी विया मुंहिंजे मौला हुसैन ऐं उन जे बचड़न जे जिस्मन पाकन ते घोड़ा डोड़ाइण लॻा शाम थी मुंहिंजे रसूल जूं नियाणियूं सड़ियल खेमन जे ॿाहिरां वेठियूं अल्लाह अल्लाह करे रहियूं राति जो वॻड़ो महबूब जूं नियाणियूं वेठियूं आॾो सैयदन जा जिस्म अतहर पया राति जो टाइम मुंहिंजे महबूब जे खेमन मां अल्लाह अल्लाह जी लोली हली रही फजर थी मुंहिंजे महबूब जे बचड़न जो काइफ़िलो कैदी बनाए हलण लॻा सैयद ज़ादन चयो इजाज़त ॾियो असां पंहिंजे जवाननि जो आख़िरी दीदार करे वञूं अल्लाह अल्लाह फकीरो जेॾी महिल सैयद ज़ादन खे इजाज़त मिली का बीबी काॾे वई का काॾे वई नंढड़ी सकीना डोड़ंदी आई पंहिंजे बाबा जे धड़ मुबारक खे चुंबड़ी वई हूअं त बाबा खे चुमियूं ॾींदी हुई सिर खे चुमियूं ॾींदी हुयसि पर अॼु त हुसैन जो सिर नेज़े ते सुवारा धड़ खे चुमियूं पई ॾे एॾियूं त चुमियूं ॾिनईसि बीबिन ज़ोरीअ छिके सकीना खे धार कयो नंढड़ी कैदियाणी बणजी हली कूफे जो सफ़र हली रहियो रात जो टाइम ओचिते
आलिम आया इमाम ज़ैनुल आबिदीन के चयूं तुझे पीउ जे सिर वारो नेज़ो खुपी वियो आहे हल पंहिंजे बाबे जे सिर के हली चओ त अॻिते छो नथो हले इमाम ज़ैनुल आबिदीन आयो बाबा अॻिते हलण वारी कयो ओ फ़क़ीरो हुसैन जे सिर मां आवाज़ आयो ज़ैनुल आबिदीन अॻिते कीअं हला पोइ ते समाउ लथो थी बाबा मूंखे कहिड़ी ख़बर छा थियो आहे पुट वञो अॻिते वञी ॾिसो त सही सकीना उठंदा किरी पईंदी अल्लाह ज़ैनुल आबिदीन आयो पुफी अम्मा के चई अम्मा सकीना किथे आ जबा गोलियोस किथे आ उठते जेदे सवार हुई साइण गोलियों त न लधी जमीन ते वेठी थी अब्बा हुसैन करे साइण वट आई पुफी अम्मा ज़ैनुल आबिदीन आयो अदी छो थी रोए सैयदा दी चवेन त भा किया न रुआ पुफी अम्मा किया न रुआ ज़ालिमन के चो मुखे पाइण जे लाइ चप्पल न ॾियनि मथे ढकण जे लाइ पोती न ॾियनि खाइण जे लाइ मानी न खपे पीअण जे लाइ पाणी न खपे वञ वञी ज़ालिमन के चओ मूंखे का बि मिल्कियत न खपे मूंखे बाबा जो सिर ॾियनि मां झोलीअ में खणी हीअं हलंदी मास पंहिंजे बाबा सां कचहरी कंदी हलंदी मास मुंहिंजो सफ़र सवलो थी वेंदो उहो काफ़िलो जॾहिं यज़ीद जी दरबार में पहुतो सैयद ज़ादियूं राति जो वॻड़ो आहे हिक जाइ ते रहियल हुयूं फ़क़ीरो ओचिते सकीना निंड मां उथी करे पंहिंजे बाबा खे यादि पई करे पुफी अम्मा पुछा कयसि अम्मा छो थी रोए छा ॻाल्हि आहे चईंसि पुफी अम्मा मां हाणे सुती पई हुयमि ख्वाब पई ॾिसां बाबा आयो आहे हीअं पंहिंजी झोलीअ में विहारे चए पियो त सकीना एतिरा ॾींहं पंधु कयो थी ओ जागा कया थी हली आ मां तोखे पंहिंजे झोलीअ में आराम कराया बहरहाल उहो आवाज़ यज़ीद ताईं पुॻो त नंढड़ी रोई रही आहे जीअं जो सैयद ज़ादन जो आवाज़ यज़ीद जे महल में पुॻो यज़ीद खे ॿुधायूं त नंढड़ी न्याणी आहे पंहिंजे बाबे जे लाइ थी रोए उनखे पीउ ख्वाब में आयो आहे हुसैन जे सिर जे लाइ थी रोए ज़ालिम चयुनि वञो सिर खणी ॾियोसि घड़ी सवा वेही पंहिंजे बाबा सां का विंदुर विरूह करे राति जो रोज थी करे हीअं जो सुहिणे हुसैन जो सिर खणी हीअं सकीना जे आॾो अची रखियऊं हीअं सकीना पंहिंजे बाबा जे सिर खे चिंबड़ी चए पई त बाबा माफ़ कजाए फ़क़ीरो दर्दन जो दास्तान ॾाढो वॾो आहे तॾहिं त आशिक़ चयो आहे दिल पर हुसैन जे लाइ दुश्मन बि रोंदा
महफिल जनी मल्हाई, महफिल जनी मल्हाई। हजरत हुसैन जी अरे कैद शालहू दी, शफकत हुसैन जी महफिल जनी मलाई। आयो नहीं मुहर्रम सूरन जो नी हुआ, हर अख मंझा वसी पियो गोढ़न जो मी हुआ। आयो नहीं मुहर्रम सूरन जो नी हुआ, हर अख मंझा वसी पियो गोढ़न जो मी हुआ। सबको बुधी रुनो, सबको बुधी रुनो। सिफत हुसैन जी हर कहते शालहू दी, शफकत हुसैन जी महफिल जनी मल्हाई, महफिल जनी मलाई। बिता रही तरी को हर साल प्या कजो, यौमे विसाल यार जो हिया याद प्या कजो। बिता रही तरी को हर साल प्या कजो, यौमे विसाल यार जो हिया याद प्या कजो। मौला वधी कॾी दुआ, मौला वधी कदी दुआ। मोहब्बत हुसैन जी हर कैद शालहू दी, शफकत हुसैन जी। हिकिड़ो पैगाम हुसैनी ॿुधो, ज़रूर ग़ौर सां ॿुधजो, साईं मुंहिंजा माण्हू फी सबीलिल्लाह इमाम हुसैन जी नियत सबील जो इंतज़ाम कनि था। उन ते गैर मज़हब एतराज़ कनि था त हुसैन ऐं उन जा साथी उन्यारा शहीद थी विया। तव्हां वरी माण्हुनि खे थधा पाणी था पीआरियो, मिठा पाणी था पीआरियो। हुननि इन पासे ॾांहुं एतराज़ शुरू कयो आहे, पर असां ऐं अव्हांखे पंहिंजे मुर्शिद हुसैन जो चयल आहे त नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन इमाम हुसैन जे ईसाले सवाब ख़ातिर कंहिंखे पाणीअ जो वटड़ो प्यारणो बि वॾो सवाब आहे। या न आहे त पोइ तव्हां सबीलूं लॻायो। इन मुहर्रम जे अशरे में तव्हां बि सबीलूं लॻाईंदा कयो। इन मां ॿ फ़ाइदा थींदव। हिकु फ़ाइदो इहो थींदो त मुर्शिद जे कौल ते अमल थी वेंदो, हुक्म ते अमल थी वेंदो। ऐं ॿियो फ़ाइदो इहो थींदो त रस्ते वेंदा उन्यारा पाणी पीअंदा, अव्हांखे दुआऊं कंदा। ऐं ॿियो उन्हनि सबीलुनि ते अहले सुन्नत व जमात जे आलिमनि जा वाइज़ हलंदा ऐं इमाम हुसैन जा कसीदा हलंदा। माण्हू थधा पाणी पीअंदा बि वेंदा ऐं पंहिंजे अक़ीदे खे दुरुस्त बणाईंदा बि वेंदा। ज़िक्र करे चओ ला इलाहा गर्मी घट देव ला इलाहा इल्लल्लाह। वो हुसैन जो सिर मुबारक
यजीद जे दरबार में यजीद हुकुम कयो त इहो हुसैन जो सिर खणी वञी दमिश्क जे चौक ते रखो त जीअं ईंदड़ वेंदड़ माण्हू ॾिसनि त यजीद सां बग़ावत करण जो अंजाम ही हूंदो आहे। हुसैन जो सिर चौक ते रखल आहे। 70 यजीदी हुन सिर जी चौकीदारी करे रहिया हा। उन्हनि मां हिकिड़ो यजीदी जागे पियो, ॾिसे पियो त आसमान मां हिकु ककर लथो आहे। हुन मां हिकु मलाइको लथो, हुन कालीन विछराया, कुर्सियूं लॻरायई। हाणे इंतज़ार पियो करे त केरु मथां लहे। हिकिड़ो ककर आयो, उन मां हज़रत आदम अलैहिस्सलाम लथो, लही करे अची इमाम हुसैन जे सिर मुबारक जे आॾो बीही चईंसि अस्सलाम अलैक या बक़ियत सालिहीन। ऐं सालिहनि जा वारिस, तो ते सलाम हुजे। तो बुख ते रही पंहिंजे नाने जो दीन बचायो, पंहिंजा सिर ॾिनई, पंहिंजा बच्चा कुर्बान कयई। ईअं चई करे आदम अलैहिस्सलाम पंहिंजी जाइ ते वञी वेठो। वरी ॿियो ककर आयो, उन मां नूह अलैहिस्सलाम लथो। उन मां बि नूह अलैहिस्सलाम साॻियनि अल्फाज़नि में सलाम करे पंहिंजी जाइ ते वञी वेठो। इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, वरी उहो बि हुसैन जे सिर खे सलाम करे वञी पंहिंजी जाइ ते वेठो। मूसा अलैहिस्सलाम ककर मां लथो, उन खां पोइ ईसा अलैहिस्सलाम लथो। ईअं लही हाणे मलाइक ऐलान कयो, ओ नबीयो उथी बीहो। अॼु नबीअनि जो सरदार पंहिंजे पुट हुसैन जे सिर जे दीदार जे लाइ थो अचे। हीअं जो ककर हेठि लथो, हिन ककर मां मदीने वारो साईं बि लथो। पर मदीने वारो अकेलो न आहे, साॼे ॾऊं अली आहे, खाॿे ॾऊं हसन आहे, पोयों फातिमा आहे। हीअं रोज़ा वञी हुसैन जे सिर ते बीठा सलाम करण लॻा। ॿिन्ही जहान जे सरदार पंहिंजे बचड़े हुसैन जे सिर खे चुमी ॾिनी। अम्मा फातिमा ज़हरा सिर मुबारक वठी हुसैन जे सिर खे चुमियूं ॾेई पंहिंजे बाबा खे रोई पई चवे त बाबा हे मुंहिंजो हुसैन, जंहिं जे वारनि में मां तेल ॾेई हणी ॾींदी हुई मांस। हे मुंहिंजो हुसैन, जंहिंजे अखियुनि में सुरमो पाराईंदी हुई में बाबा खोड़ ॾींहं गुज़री विया आहिनि, मुंहिंजे हुसैन जे वारनि में हणी न ॾिनी वई आहे, अखियुनि में सुरमो न पारायो वियो आहे। अल्लाह अल्लाह मुस्लमानो, उहो दर्दनि जो दास्तान मुंहिंजे मौला हुसैन जो आहे, जेको मां बयान करे न सघां, अव्हां ॿुधी न सघो। पर मतां कोई चवे त हुसैन ऐं उन जा बचड़ा रेत ते पिया हा, न हक़ीक़त इहा अथव। इहो त ज़ाहिरी अखियुनि सां पिया माण्हू ॾिसनि, पर सच इहो अथव त हुसैन आली मक़ाम त हूरुनि जे हंजुनि में आहे। हुन जा बचड़ा हूरुनि जे हंजुनि में हुया ऐं उहे नूरानी बिस्तरनि ते सुतल हुया, जंहिंजी ज़बानी रखियल साईं हीअं बयानु कई आहे। चवे थो हूर ने आणे हंध विछाया अलीअ जे औलाद जा। साईं हूर ने आणे हंध विछाया, सभई चओ अलीअ जी औलाद जा। ओ अलीअ जे औलाद जा, हसन मीर हुसैन जा हूर ने आणे
भिटाई साहब सुर के दारो में छा तो चवे चवे तो तू पाकिले को दिया ओ राम लकीन रहने युजाहिदून फी सबीलिल्लाह ओ कमुई होई कने युजाहिदून फी सबीलिल्लाह ओ कमुई होई कने हूरू हार बधने ओ सिरा शहीदन के हूर ने अंध बिछाया अली जी औलाद जा हो अली जी औलाद जा हसन मीर हुसैन जा है हुरन आने अंध बिछाया अली जी औलाद जा रखल साईं दो फरमाए छा तो चवे चवे तो ओ सुहिणी सूरत कुशादी पेशानी शम्सो कमर न तन जो सानी सोहनी सूरत कुशाद पेशानी शम्सो कमर न तन जो सानी भिटाई साहब सुर के डार में तो चवे दाढ़ी रत रत्या ओ नंद मोतिया बुतिया चोॾीह माह चंद्र जिया ओ पिड़ में पेशान्या अल्लाह नूर समावात वल अर्द ओ जलवो ज़मीन्या सीमा हुम फी वजूहिम मुँह में मन गुतियास ककरा करबला जा अरे मादर थे मेड़िया फटन ता रत फुड़ा अली थे उघियास फटन ता रत फुड़ा ओ अली थे उघियास हाणे मिड़ई माफ़ कयास ओ ख़ालिक बदले खून जे सुहिणी सूरत कुशाद पेशानी शम्सो कमर न तन जो सानी हूर ने आणे अंध बिछाया अली जी औलाद जा साईं हुरन आणे अंध बिछाया अली जी औलाद जा रखल साईं जादो फरमाए चवे तो सच्ची बीबिया सूर्य हजाया करबला में ओडों आया सच्ची बीबिया सूरी हजाया करबला में ओडों आया भिटाई साहब छा तो फरमाए सुर के डारो चवे तो कामिल करबला में ओ अहल बैत आया मारे मिस्र सी ओ तन काफिर कंबाया मिस्र जूं तलवार हुयूं हुसैन ऐं हुसैन वटि भिटाई उहा ॻाल्हि कई आहे चवे थो मारे मिस्र सी ओ तन काफिर कंबाया
चुके बीबी जाया ओड़ा सूर्य सुपरी सच्ची बीबिया सूर्य जाया करबला में ओडो आया हूर ने आने हंध विछाया अली जी औलाद जा साईं हूर ने आने हंध विछाया अली जी औलाद जा हो अली जी औलाद जा हसन मीर रखल साईं दो फरमाए ओ कई करबला में शहीदन शादी क्या मत ताई इश्क आबादी वही करबला में शहीदन शादी क्या मत ताई इश्क आबादी हिकड़ी वजाहत कया करबला में बीका भी शादी का न थी हुई घोट कासम जी शादी न थी आ पर रखल साईं जेका गाल तो करे उहा हीअ इश्क वारी तो करे वरी जंहिंजो तर्जुमो भिटाई घोट कयो आ चवे थो सख्ती शहादत जी ओ इन सोरोइनी हो जरो नाहे यजीद खे इन सोरोइनी हो मोहब्बत उठो मी ओ अली जे औलाद ते कई करबला में शहीदन शादी क्या मत ताई इश्क आबादी हूर ने आने हंध विछाया अली जी औलाद जा क्या मत ताई हुसैन करबला खे आबाद करे वियो उते बेरण पट हुयो का वसदी कान हुई मुझे हुसैन जमीन खरीद करे उते शहादत हासिल कई ऐं अॼु ॾींहं ताईं करबला खे शिफा जो मर्कज़ बनाए विया त मुंहिंजे मुर्शिद लजपाल कंबर वारे बि हिन ग़ैराबाद टुकरे ते अची हिन खे ख़रीद करे क़यामत ताईं इश्क जी आबादी करे वियो आहे दिलबर हुसैन मुर्शिद हुसैन हिननि फ़कीरनि जो सभु कुझु हुसैन असांजो मुर्शिद हुसैन मुर्शिद हुसैन असांजो दिलबर हुसैन फ़कीरनि जो सभु कुझु हुसैन असांजो रहबर हुसैन जेको रुअंदनि खे खिलाए दुआ में रब सां मिलाए जेको रोवंदन खे खिलाए दुआ में रब सां मिलाए करे जो कुर्ब में पंहिंजो सो कुर्बन भरियो हुसैन सो कुर्बन भरियो हुसैन सो कुर्बन भरियो हुसैन मुर्शिद हुसैन असांजो दिलबर हुसैन फ़कीरनि जो सभु कुझु हुसैन असांजो दिलबर हुसैन अञा आहे कलमो हुसैन जो काबो हुसैन
हुसैन जो चओ कलमो हुसैन जो काबो हुसैन जो कसम रब जो दुनिया हुसैन जी ज़मानो सारो हुसैन जो हुसैन सदको न दे हा किथे इस्लाम बचे हा हुसैन सदको न दे हा किथे इस्लाम बचे हा हुसैन सजदो न दे हा किथे को सजदो बचे हा हुसैन सजदो न दे हा किथे को सजदो बचे हा निरालो हिकु ई सजदो आ सोवा सजदो हुसैन जो सोवा सजदो हुसैन जो कलमो हुसैन जो चओ चओ कलमो हुसैन जो काबो हुसैन जो कसम रब जो दुनिया हुसैन जी ज़मानो सारो हुसैन जो हुसैन एॾे त शान वारो आ जॾहिं काबतुल्लाह जो तवाफ़ करण वञे हुसैन जे लाइ माण्हू काबे जो तवाफ़ छॾे ॾींदा माण्हू ईंदा हुसैन खे फिरी वेंदा हुसैन जा हथ चुमंदा जेको हुसैन खे हथ न ॾेई सघंदो हो ईअं हुसैन जे कपड़नि खे हथ लाए पंहिंजे चीरनि ते घुमाईंदो हो जेको हुसैन ताईं अञा न पुॼंदो परे खां सलाम करे पंहिंजे अखियुनि ते हथ घुमाए छॾींदो हो हुसैन जी इज़त सब असहाब कंदा सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायतो करे त हिकु दफ़े हुसैन कंहिं मुरीद जे जनाज़े में शरीक आ मां बि गॾु हुयुमि पाण कंहिं छांव में बीठा मां हुसैन जे आॾो आयुमि पंहिंजी चादर लाहे मुंहिंजे हुसैन जा मां कदम छंडण शुरू कया छा कई बाबा थोड़ो ॻाल्हायो त सही कदम छंडण शुरू कयमि हुसैन चयो ऐं अबू हुरैरा तूं मुंहिंजे नाने जो असहाबी आहे हाफ़िज़ुल हदीस आहे मूंखां उमिरि में वॾो आहे ईअं त न कर मुंहिंजा पेर पंहिंजी चादर सां छो थो छंडे अबू हुरैरा चयो त या हुसैन माण्हुनि खे तव्हांजे शान जी ख़बर न आहे हे त मां पंहिंजी चादर सां तुंहिंजा कदम थो छंडिया पर माण्हुनि खे तुंहिंजे शान जी ख़बर हुजे हा तोखे पंधु करण न ॾियनि हा तोखे पंहिंजे कुलनि ते चाढ़े घुमाईंदा वतन हा हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रसूलुल्लाह जो सौट मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे प्यारे चाचे सैयदना अब्बास जो फर्जंद अर्जमंदा हुसैन खां उम्र में वॾो आहे संग में वेगो चाचो थींदो आहे मुफ़स्सिरे क़ुरान पर जॾहिं हुसैन घोड़े ते चढ़ंदो हो त अब्दुल्लाह इब्न अब्बास हुसैन जे घोड़े जी रिकाब झलींदो हो जंहिं ते हुसैन हीअं कदम विझी हलंदो हो कदम विझी स्वार थींदो हो अब्दुल्लाह इब्न अब्बास के माण्हू चवंदा हा तूं हुसैन खां उमिरि में वॾो आहे हुसैन जे लाइ घोड़े जी रिकाब छो झलींदो आहे इब्न अब्बास चवंदो हो तव्हांखे कहिड़ी ख़बर तव्हां मुंहिंजे उमिरि खे था ॾिसो तव्हां मुंहिंजे संग खे था ॾिसो तव्हां हुसैन खे ॾिसो ई नथा त हुसैन रसूलुल्लाह जो बचड़ो आहे
अञा अञा रवायत बुधो सैयदना अबू बकर सिद्दीक ऐं मौला अलीउल मुर्तज़ा गॾु पे आया पर हुसैना या हसना अबू बकर जे कुल्हे ते सवार चओ सुभान अल्लाह दिल सां चओ सुभान अल्लाह कुल्हे ते वेठो आ मौला अली गॾु थो हले पर हुसैन अबू बकर जे कुल्हे ते वेठो आ अबू बकर अली खे तो अर्ज़ करे त क़िबला हे हुसैन या हसन मां ॾिसां थो तुंहिंजे मुहांडे न आहिनि पर मां हिननि खे वरी वरी ॾिठो आहे त हे रसूलुल्लाह जे मुहांडे आ हुसैन जी सब असहाब इज्जत कंदा ही मोहब्बत वारो मसलक आ हुसैनी जमात अदब एहतराम वारी जमात असां के मुर्शिद कंबर वारो लजपाल असां के अदब जो सबक ॾेई वियो आ असां असहाबन जा बि गुलाम त रसूलुल्लाह जे बचन जा बि गुलाम गुलामन जा गुलाम गुलामन जा गुलाम आहियूं साईं से नवास इसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है इसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है साईं इस नवास पर मोहम्मद मुस्तफा को नाज इस नवास पर मोहम्मद मुस्तफा को नाज है सजदे तो सबने किए इसका नया अंदाज है इसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है निरालो हिकु ई सजदो आ सोआ सजदो हुसैन जो सोवा सजदो हुसैन जो कंबर वारा चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ कंबर वारा हे घोटकीअ वारा हे कश्मोर वारा हे लाड़काणे वारा हे जागीर वारा हे कोटड़ीअ वारा हे कराचीअ वारा हे हब चौकी वारा कसम रब जो सबको हुसैन जो ज़मानो सारो हुसैन जो वमालैना इल्लल बलागुल मुबीन यार जिंदा सोबत बाकी दुआ करो तो अल्लाह साईं मुझे मुर्शिद जे नामन खे आबाद करे मुझे मुर्शिद जे फैज़ खे न वधीक फैज़ वारो बनाए इंतज़ार आ मुर्शिद जे पाक बचन जो बाबा साईं सानी जो त खैर अमन आफियत सां पाण अचन बिनी शहज़ादन सुधा अची असां अमा फ़कीरन खे पंहिंजे दीदार खां